बादशाह जी बादशाही में हिक काठियार ऐं काठियार जी ज़ाल रहंदा हुआ। हाणे काठियार खे 4 पुट थिया। थोरा नेठ अञा नंढा हुआ। काठियार हितां हुतां महिनत मज़ूरी कंदो हो, काठियूं वढे पंहिंजो जान वग़ैरह पियो हलाईंदो हो। नेठ वक़्त जे हिसाब सां काठियार कंहिं बीमारी जे सबबु काठियार त मरी वियो। हाणे काठियार जी ज़ाल ऐं 4 पुट। तो हाणे बेवस लाचार काठियार जी ज़ाल सोई पंहिंजे 4 पुटनि खे निपाइण लॻी, पालण लॻी। सो हाणे ॾाढा ॾींहं ॾुखिया हुन कटिया। छोकिरा अञा नंढा ई हुआ त काठियार गुज़ारे वियो हो। हाणे पोड़ी हीअ नेठ हितां हुतां महिनत मज़ूरी कंदी हुई, पंहिंजे पुटनि खे पालींदी हुई। सो हाणे नेठ अॼु न सुभाणे छोकिरा अची वॾा नौजवान थिया। हाणे पोड़ी महिनत मज़ूरी कंदी हुई। तो हाणे छोकिरा बि सुठा सुलछणा, अकुल में अकाबर ऐं पंहिंजी माउ जो हर चयो मञदा हुआ। हाणे उहा काठियार जी ज़ाल उहा हिन छोकिरनि जी माउ उहा हाणे पोड़ी पिरसन थी वई। छोकिरा हिन जा नौजवान थी हलिया। हाणे उन इलाइक़े में उते को काठियूं वग़ैरह का अहिड़ी मज़ूरी वग़ैरह हुई कोन जो खणी हूअ कनि। त हाणे हिते काठियार जी ज़ाल जेका हिननि जी माउ जेका पोड़ी सा पंहिंजे पुटनि खे चवणु लॻी त अबा हाणे हिते का महिनत मज़ूरी आहे कोन, हाणे हिते अवी छा कंदो। सो हाणे आऊं अव्हांखे कुझु पैसा ॾियां थी, मूं वटि आहिनि। मूं अव्हांखे ई पालियो पे, अवी नंढा हो ऐं तुंहिंजो पीउ त अव्हांजो जेको हो सो गुज़ारे वियो हो ऐं अव्हांखे ई मूं पालियो ऐं थोरो टका गॾु करे रखिया अथमि। हाणे आहिनि पैसा 4 रुपया, सो आऊं अव्हांखे ॾियां थी। तो हाणे अवी उन 4 रुपये मञा कुझु न कुझु को गुज़र सफ़र या कारोबार करियो, उन मजी जान वग़ैरह अवी पंहिंजो हलाइजो ऐं उन मज़ा कुझु न कुझु करे अचो। तो हाणे 4 पुट चवणु लॻा पोड़ी खे त अम्मा चलो ठीकु आहे, भले जीअं तूं चवें थी ईअं असीं कंदासीं। तो हाणे पोड़ी चवणु लॻी 4 पुटनि खे त अबा हाणे हिते कुझु आहे ई कोन, तव्हांखे ई पैसा ॾियां थी, वञो किथे कारोबार करियो, जीअं अव्हांखे लॻे ईअं अवी वञी कमायो, कुझु करियो ऐं पोइ मूं वटि अचिजो। तो हाणे 4 जेके भाइर हुआ, सो हुन पोड़ी जा पुट 4 सो चवणु लॻा पंहिंजी माउ खे त मां चलो ठीकु आहे। हाणे पोड़ी वटि 4 रुपया, हिकिड़ो रुपयो हिकिड़े खे ॾिनई, ॿियो रुपयो ॿिए खे ॾिनई, टियों रुपयो टे खे ॾिनई, चोथों रुपयो चौथे खे ॾिनई। सो हाणे उन टाइम में उहो रुपयो तमामु वॾी ॻाल्हि हुई। सो हाणे पोड़ी चवणु लॻी उन 4 पुटनि खे त अबा हीअ 4 रुपया मूं अव्हांखे ॾिना आहिनि, अवी मुंहिंजे लाइ 4 बराबरि आहियो। हीअ रुपयो मूं अव्हांखे ॾिनो आहे, त वञो को कारोबार करियो या कुझु वञी सौदो वापारु करियो, कुझु बि करियो ऐं वञो, पर वञो हितां, पर पोइ गॾिजी न वञिजो परियां। पोइ हर को अकेलो अकेलो को केॾां वञे, को केॾां वञे, को केॾां वञे ऐं पोइ वरी इहे 4 गॾिजी वरी वापसी अचिजो, पंहिंजी महिनत मज़ूरी करे कमाए। तो 4 चवणु लॻा त चलो ठीकु आहे। हाणे 4 छोकिरा उहे 4 पोड़ी जा पुट उन पोड़ी खां मोकिलाए, सो हाणे आया निकिता। हाणे हलंदा हलंदा नेठि अची अहिड़े हंधि निकिता। हाणे अहिड़े हंधि निकिता त अहिड़े रस्ते ते पुॻा उतां 4 घस हुजनि। सो हाणे 4 घस हुजनि। सो हाणे 4 भाउ पाण में सलाह करणु लॻा ऐं चवणु लॻा त हाणे 4 रस्ता आहिनि, पाण हिकिड़ो हिकिड़ो थी, को हेॾां वञे, को हेॾां वञे, को हेॾां वञे, वञी पंहिंजो गुज़र सफ़र या कारोबार या कुझु अहिड़ो करियूं ऐं निकिरी वञूं था। हाणे 4 भाउनि पाण में सलाह कई। सो हाणे चवणु लॻा हिक ॿिए खे त चलो ठीकु आहे, जेको बि पैसा कमाए अचे या कुझु बि करे अचे, सो वरी वापसी हीअ जेके 4 घस हिते गॾिजनि था त हिते वरी ईंदो। सो 4 पाण हिते गॾिबासीं, हिक ॿिए जो इंतज़ारु पाण कंदासीं ऐं हितां ई पोइ वरी पाण पंहिंजी माउ ॾांहुं हलंदासीं। तो 4 भाइर चवणु लॻा त चलो ठीकु आहे। सो हाणे हिकिड़ो छोकिरो हिकिड़ो रस्तो वरितो, ॿिए छोकिरे ॿिए रस्तो वरितो, 3 छोकिरे टियों रस्तो वरितो, चौथे छोकिरे चौथों रस्तो वरितो। सो हाणे 4 जेको रस्तो 4 जेको हो चौवाटो जेको रस्तो हो, सो हाणे निकिरी पिया। सो हाणे हिकिड़ो छोकिरो उहो रस्तो वठी निकिरी पियो। हाणे हणंदे हणंदे नेठि हिकु अहिड़े हंधि पुॻो, अहिड़े इलाइक़े में पुॻो। हाणे उहो छोकिरो उते ॾिसे त हिकिड़ो हमरा शीशो खणियो वेठो हुजे, आइनूं खणियो वेठो हुजे, उहो विकिणे पियो। हाणे उहो जादूगर हुजे, शीशो ऐं आइनूं विकिणे पियो। त हाणे हिते उन छोकिरे सोचियो त हाणे इन जादूगर वटि वञा, ॾिसां इहो शीशो ई विकिणे पियो, इहो आइनूं विकिणे पियो, त वञी पुछा करियां त इहो आइनूं घणे में ॾींदो ऐं कहिड़े कम जो आहे।
तो हाणे छोकिरो आयो उन जादूगर वटि, जादूगर खां हाल अहवाल कयईं। तो पुछा करण लॻो त हे जादूगर हीअ शीशो ऐं आइनूं कहिड़े कम जो आहे ऐं तूं घणे में विकिणंदे। तो उहो जादूगर उनखे चवणु लॻो त हिन आइने जो रुपयो अथई, रुपयो ॾे त हीअ आइनूं खणी वञ। तो छोकिरो चवणु लॻो त अहिड़ो हिन शीशे हिन आइने में छा आहे जो तोखे रुपयो ॾियां ऐं तूं मूंखे इहो शीशो ॾीं, हिन में छा आहे। तो हाणे उहो जादूगर जेको शीशो विकण वारो, जेको आइनूं विकण वारो, सो चवणु लॻो त हीअ तमामु क़ीमती अथई, हिन में तूं सभु कुझु ॾिसी सघीं थो, हीउ जादुई शीशो जादुई आइनूं अथई। केर बि किॾां हुजे, किथे हुजे, छा बि हुजे, तूं हिन शीशे जे ज़रिए ॾिसी सघीं थो, हर कंहिंजी ख़बरचार हिन शीशे जे ज़रिए वठी सघीं थो। तो हाणे छोकिरे ॾिठो तो चवणु लॻो त हीअ तमामु कमु जहिड़ी शइ आहे ऐं हिन खे वठी वेंदसि ज़िंदगीअ में कमु ॾींदो ऐं मुंहिंजी माउ बि ख़ुशि थी वेंदी। तो हाणे हिकु रुपयो उन जादूगर खे हुन ॾिनो ऐं शीशो उहो आइनूं उन जादूगर खां हिन वरितो। सो हाणे वठी उहो आइनूं सो चवणु लॻो त हाणे वञी कुझु खायां पीआं ऐं कुझु आराम करियां, पोइ वरी वापसी वञां थो उते ई जिथे असीं चारई भाउ टुटा हुआसीं ऐं वञी मुंहिंजे ॿियनि भाउनि जो इंतज़ारु कंदसि जीअं हू अचनि। तो हाणे उहो छोकिरो वञी कुझु आराम कयईं, कुझु खाधो पीतो उते खाधईं। हाणे उतां वरी निकितो आयो उते जिते ही चारई भाउ टुटा हुआ, अची उते इंतज़ारु करणु लॻो ॿियनि भाउनि जो। हाणे ॿियो जेको रस्तो वठियो पिए हमरा, उहो छोकिरो वठियो पिए रस्तो, तो ॾिसे त अॻियां हिकिड़ो हमरा दवा ठाहियो वेठो हुजे, दवा विकिणे पियो। तो हाणे उन छोकिरे सोचियो त हीअ हमरा दवा विकिणे पियो, पुछा त वञी करियां त इहा दवा कहिड़े कम जी आहे। हाणे उहो छोकिरो आयो उनखां पुछा करणु लॻो। तो हाणे उहो हमरा जेको दवा विकण वारो सो चवणु लॻो त हीअ दवा तमामु कम जी आहे, जे अगरि रुपयो मूंखे ॾीं त तोखे ॾियां। सो हिते उहो छोकिरो चवणु लॻो त हाणे भणिया हेॾो रुपयो तोखे ॾियां हिन दवा जो, आख़िर हिन दवा में आहे छा। सो हिते उहो हमरा चवणु लॻो त हिन दवा में वॾो फ़ाइदो अथई, भले केरु मरण घड़ी ते हुजे, बीमार हुजे, सकरात हुजे, कहिड़ी बि खणी बीमारी हुजे त यकदमि चङो भलो थी सही थी वेंदो। सो जॾहिं उन छोकिरे इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो त हीअ तमामु कमु जहिड़ी शइ आहे, अमां ख़ुशि थी वेंदी ऐं हीअ अॻियां बि कमु ॾींदी। सो नेठो रुपयो ॾिनी उन हमरा खां ऐं उहा दवा वरितईं उतां। सो हाणे उहो बि आराम वग़ैरह करे, मानी वग़ैरह किथां खाई खाधो पीतो करे ऐं वरी बि उहो निकितो उॾां जिथे ही चारई भाउ टुटा हुआ, उन रस्ते ॾांहुं उते वञी निकितो। सो तो हलियो आयो उॾां। सो हाणे जेको टियों छोकिरो हो सो उहो रस्तो टियों जेको वठी वियो, सो उन ॾिठो त हिकिड़ो हमरा किताब पियो विकिणे। हाणे उहो बि जादुई किताब हुजे, किताब पियो विकिणे। सो हाणे टियों छोकिरो आयो, अची उनखां पुछा करणु लॻो। सो चवणु लॻो त हीअ किताब घणे जो आहे, कहिड़े कम जो आहे। सो हिते उहो हमरा चवणु लॻो त हीअ किताब रुपयो मूंखे ॾींदे त तोखे आउं ॾींदसि। तो टियों छोकिरो चवणु लॻो त हाणे भणिया ही एॾो किताब महांगो, हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी ख़ासियत आहे। सो हाणे हिते उहो हमरा चवणु लॻो त हीअ किताब हर शइ तोखे ॿुधाईंदो, तूं रुॻो जंहिंजो ख़्यालु करे हिन पने ते रुॻो हथु रखंदे त हर शइ तोखे लिखी ॿुधाईंदो। हीअ किताब उन कम जो आहे। तो हिते उन छोकिरे ॾिठो त हीअ किताब तमामु कम जो आहे ऐं क़ीमती शइ आहे, हीअ आउं वठी वेंदसि, मुंहिंजी माउ खे ॿुधाईंदुसि, मुंहिंजी अम्मा ख़ुशि थींदी ऐं अॻियां बि कमु ॾींदो। सो हाणे त उन टे छोकिरे उहो रुपयो ॾिनो उन हमरा खे, उहो किताब उन खां वरितईं। सो हाणे उहो बि आराम वग़ैरह करे ऐं कुझु नाश्तो वग़ैरह खाधो पीतो करे ऐं उहो बि निकितो वरी वापसी जिथे ही चारई भाउ टुटा हुआ उॾां। तो हाणे उहो बि आयो उन रस्ते ॾांहुं। हाणे रहियो चोथों छोकिरो रहियो, चोथों जेको हिननि जो भाइर। सो हाणे उहो बि रस्तो वठियो पियो वञे। सो अॻियां ॾिठी त हिकिड़ो हमरा कालीन पियो विकिणे। कालीन पियो विकिणे त हिन ॾिठो त वञी ॾिसां इन खां, मूं वटि पैसा आहिनि, वञी पुछा करियां ऐं कालीन वठां ऐं पहिरीं पुछा करियां इन खां घणे में ॾींदो। सो हाणे उहो चोथों छोकिरो आयो उन वटि। सो पुछा करणु लॻो त हीअ कालीन घणे जो आहे। हुन सोचियो त को आउं अहिड़ो कुझु करियां। सो हाणे उहो हमरा कालीन वारो चवणु लॻो त हीअ ₹1 जो आहे, जे अगरि रुपयो मूंखे ॾींहं त हीअ कालीन तोखे आउं ॾियां। तो हिते उहो चोथों छोकिरो चवणु लॻो उन हमरा खे त हीअ कालीन ₹1 जो आहे, हिन में कहिड़ी ख़ासियत आहे जंहिंजा हेॾा पैसा तो ॿधा आहिनि। सो उहो हमरा चवणु लॻो त हीअ कालीन उॾंदड़ आहे, जिथे चवंदे तोखे खणी वेंदो, जादुई कालीन अथई। तो जॾहिं उन इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो त पोइ इहा कम जी शइ आहे। उहो छोकिरो चवणु लॻो त वठी वञा तो, अॻियां बि कमु ॾींदो, मुंहिंजी अम्मा बि ख़ुशि थी वेंदी, त रुपये में आउं कम जहिड़ी शइ वठी आयुसि। तो हाणे रुपयो उन हमरा खे ॾिनी कालीन वारे खे ऐं उतां उहो कालीन हिन वरितो। तो हाणे चवणु लॻो त वञा तो जिथे मुंहिंजा चारई भाउ असीं टुटा हुआसीं, वञी उते वञी मिलूं।
सो हाणे उहो चोथों छोकिरो बि आयो। नेठि हीअ चारई भाइर उते उन जॻह ते गॾिजी विया। सो हाणे हाल अहिवाल पाण में वरितऊं कयूं मिलिया। सो हाणे सभु हिक ॿिए खे चवणु लॻा तव्हां कहिड़ी कहिड़ी शइ आंदी आहे। सो सभु हिक ॿिए खे ॿुधाइण लॻा त असां हीअ शइ वरिती आहे। सो हाणे शीशे वारे चयो त हीअ मूं शीशो वरितो आहे रुपए में। कालीन वारे चयो त मूं कालीन वरितो आहे रुपए में। ऐं दवा वारे चयो त मूं दवा वरितो आहे माना दवा वरिती आहे रुपए में। ऐं किताब वारो चवे त मूं किताब वरितो आहे रुपए में। सो हाणे सभु ख़ासियतूं हिक ॿिए जूं ॿुधायूं। सो हाणे ॿाहिरि चवणु लॻा त हाणे जेको जंहिं वटि शीशो हो आइनू हो जेको जादुई तो चवणु लॻा त हाणे तूं पहिरीं पंहिंजे शीशे जो को करतबु ॾेखार जीअं हिन आइने जी हिन शीशे जी ख़बर पइजी वञे। सो हाणे ते उहो चवणु लॻो जेको छोकिरो हो जंहिं शीशो वरितो सो चवणु लॻो त चलो ठीकु आहे ॾिसूं था हिते पासे में जी हीअ बादशाही आहे हिन बादशाही जे बारे में ॾिसूं था हीउ शीशो कीअं थो ॿुधाए। सो हाणे छोकिरो उन बादशाही जे बारे में उन शीशे खे हुकम करणु लॻो। सो ॾिसनि त उन शीशे में उन बादशाह जे महल में काफ़ी माण्हू गॾु थिया पिया हुजनि काफ़ी रश भीड़ लॻी पई हुजे। सो हाणे ॾिसनि त उते बादशाह जी धीअ शहज़ादी बीमार पई हुजे तमामु सकरात वारी हालत में पई हुजे। सो हाणे हिननि ॾिठो त को इलाज वग़ैरह बि न लॻो कुझु न हुजे सो सफ़ा ईअं ई हुजे। सो हाणे बादशाह ईअं मायूस थियो हुते वेठो हुजे कई माण्हू गॾु हुजनि उहा शहज़ादी ईअं बीमार पई हुजे। सो हाणे चइनी ॿाहिरनि ॾिठो सो चवणु लॻा त अड़े हीअ बादशाह जी धीअ शहज़ादी त सफ़ा बीमार लॻी पई आहे हिन शीशे में हिननि खे ख़बर पइजी वेली। सो हाणे जेको जंहिं वटि किताब हो सो चवणु लॻो ॾिसूं त सही इन शहज़ादी खे छा आहे हिन किताब में ख़बर पइजी वेंदी। सो हाणे सभु शयूं पंहिंजूं इहे इस्तेमालु करणु लॻा। सो हाणे उहो छोकिरो उन शहज़ादी जे बारे में सोचे ऐं उन किताब ते जीअं हथ रखी त किताब हर शइ ॿुधाए लिखी। सो हाणे उन में लिखी लियो त शहज़ादी वधि मां वधि कलाक अधु जी महिमान आहे पोइ मरी वेंदी। हाणे चइनी ॿारनि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो किताब ॿुधाई सो चवणु लॻा त अड़े शहज़ादी वटि त टाइम हाणे आहे कोन या त बादशाह जी धीअ शहज़ादी त मरी वेंदी। सो हाणे त उहो जेको टियों भाउ जंहिं वटि दवा आई सो चवणु लॻो त हाणे को अहिड़ो हुजे मूं वटि दवा आहे शहज़ादी तयारु थी वेंदी सही थी वेंदी। हाणे उते माण्हू कीअं पुॼे कलाक अधु में त माण्हू पुॼंदो कोन शहज़ादी त मरी वेंदी। हीअ दवा आहे दवा शहज़ादी खे पियारिजे त शहज़ादी सही थी वेंदी। सो हाणे हिते कालीन वारो जेको हिननि जो भाइरो सो चवणु लॻो त मूं वटि कालीन पियो आहे हिन ते पाण चढ़ूं था यकदमि पाण उते पुॼंदासीं। सो हाणे नेठि चारई भाइ चवणु लॻा त हलूं था बादशाह वटि धीअ जेका शहज़ादी आहे उनखे बचायूं था। सो हाणे हीअ चढ़िया कालीन ते तमामु तेज़ी सां अची उन बादशाह जे महल में पुॻा। सो हाणे तमामु माण्हू जाम हेॾा होॾा गॾु हुजनि उन्हनि हिननि खे ॾिठो। सो हाणे हीअ बि अची बादशाह वटि पुॻा। सो बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत तव्हांजी धीअ शहज़ादी खे असीं जे ठीकु ठाक चङो भलो करे छॾियूं त असांखे छा ॾींदे। सो बादशाह चवणु लॻो त आऊं अव्हांखे पंहिंजी अधु मिल्कियत ॾींदुसि अव्हांखे पंहिंजी अधु मिल्कियत ॾींदुसि ऐं मुंहिंजी धीअ शहज़ादी खे जे अव्हां चङो भलो ठीकु कयो त मुंहिंजी धीअ शहज़ादी अव्हांखे परणाईंदुसि पोइ अव्हां चइनी मुंहिंजा जेको शादी करे। तो चारई भाइर चवणु लॻा त चलो ठीकु आहे। तो दिलि में सोचणु लॻा त कमु जहिड़ी शइ आहे ऐं असांखे मिल्कियत ऐं खज़ानो बि मिलंदो ऐं शहज़ादी जो रिश्तो बि मिलंदो। सो हाणे नेठि जंहिं वटि दवा हुई उन शहज़ादी खे दवा पियारी। शहज़ादी जीअं दवा पीती त कलमूं भरे उथी पई ठीकु ठाक चङी भली। सो हाणे शहज़ादी चवणु लॻी त मूंखे छा थियो ऐं त हाणे सही आहियां। तो बादशाह जॾहिं ॾिठो सो बादशाह ॾाढो ख़ुशि थियो पंहिंजी शहज़ादी धीअ सां मिलियो ऐं बादशाह उन चइनी छोकिरनि जो थोरो मञियो। सो हाणे बादशाह चवणु लॻो त मुंहिंजी धीअ शहज़ादी जो रिश्तो आऊं तव्हांखे ॾियां थो तव्हां सां शादी करायां थो। हाणे केरु थो मुंहिंजी धीअ शहज़ादी सां शादी करे ऐं पंहिंजो वचन वाइदो जेको मूं कयो हुअसि उहो पूरो कंदो त मुंहिंजी धीअ काफ़ी हकीम तबीब आया सभिनी वस हीला कया पर मुंहिंजी धीअ शहज़ादी सही न थी। सो हाणे मुंहिंजी धीअ शहज़ादी सही थी वई आहे। सो हाणे जेको मूं चयो सो आऊं करण जे लाइ तयारु आहियां अव्हांखे आऊं मुंहिंजी धीअ परणाईंदुसि केरु थो शादी अव्हां मां करे। सो हाणे चारई ॿाहिरि हू चवे त आऊं शादी कंदसि ॿियो चवे त आऊं शादी कंदसि टियों चवे त आऊं शादी कंदसि चोथों चवे त आऊं शादी कंदसि। सो हाणे हुननि जो झेड़ो हुजे पाण में। सो हाणे शीशे वारो चवे जेको ॿाहिरि हिननि जो त शहज़ादी खे पहिरीं मूं ॾिठो मूं ई अव्हांखे ॿुधायो त शादी आऊं कंदसि। सो हाणे हिते किताब वारो चवे त मूं ई अव्हांखे ॿुधायो किताब जे ज़रिए न त अव्हीं हिते कीअं पुॼो हा कलाक अधु जे बारे में बीमारी जे बारे में मूं अव्हांखे ॿुधायो शादी आऊं कंदसि। सो हाणे चवणु लॻो दवा वारो त न दवा मूं शहज़ादी खे प्यारी आहे शहज़ादी मुंहिंजी दवा मां सही थी आहे शादी आऊं कंदसि। तो चोथों चवणु लॻो त न अव्हीं सभु माठि करे वेहो जे मूं वटि कालीन न हुजे अव्हांखे हिते न पुॼायां त अव्हीं शहज़ादी कीअं सही करियो आहे
शादी शहज़ादी सां आउं कंदसि। चारई भाइर पाण में विढ़ण लॻा से चवण लॻा त न हू चवे शादी आउं कंदसि, हू चवे आउं कंदसि, हू चवे आउं कंदसि। सो हाणे नेठि पाण में विढ़ण लॻा। थोड़ी देरि बादशाह चवण लॻो उन चइनी छोकिरनि खे त अमी विढ़ो पाण में न, अव्हां जे घर में को अव्हां जो वॾो आहे या न? तो चारई भाइ चवण लॻा त हा असांजी माउ आहे। तो बादशाह चवण लॻो त अव्हां जी माउ आहे त पोइ हलूं था तुंहिंजी माउ वटि, हलूं था अव्हां जी माउ वटि, आउं बि हलां थो, मुंहिंजी धीउ शहज़ादी बि हले थी ऐं अमी बि चारई हलो, जेको अव्हां जी माउ फ़ैसिलो कंदी सो पाण ईअं ई कंदासीं। तो चारई भाइ चवण लॻा त चलो ठीकु आहे, असांजी माउ जेको बि चवंदी सो असीं ईअं करण लाइ तयारु आहियूं। सो हाणे बादशाह शहज़ादी कुझु सिपाही वग़ैरह ऐं उहे चारई छोकिरा सो हाणे हणंदे हणंदे सिधो अची जेके चारई भाइर जेके चारई छोकिरा जिथे रहंदा हुआ सो अची उन पोड़ी वटि पुॻा हिननि जी माउ वटि। पोड़ी ॾिठो त बादशाह ऐं शहज़ादी कुझु सिपाही ऐं ही चारई अचनि पिया हिन वारा पुट। सो पोड़ी चवण लॻी त अलाए छा हिननि मुंहिंजे पुटनि कयो आहे जो बादशाह ऐं शहज़ादी सिपाही सभु अचनि पिया। पोड़ी खे बि डपु थियो। सो हाणे सभु अची उते पुॻा। तो पोड़ी पुछा करण लॻी उन चइनी पुटनि खां त ॾियो ख़बर अव्हां छा कयो आहे, कहिड़ो मसइलो अव्हां कयो आहे जेको बादशाह हिते आयो आहे। सो उहे चारई पुट पोड़ी खे चवण लॻा त अम्मा असां अहिड़ो कुझु न कयो आहे, तूं परेशान न थी, तूं टेंशन न वठि, तोखे सॼी हक़ीक़त सॼी ॻाल्हि करे तोखे असीं ॿुधायूं था। तो पोड़ी चवण लॻी त चलो ठीकु आहे। सो हाणे नेठि उन चइनी पुटनि पोड़ी वारे सॼी ॻाल्हि करे सॼी हक़ीक़त करे उन माउ खे हिननि ॿुधाई। सो हाणे नेठि बादशाह बि सॼी हक़ीक़त करे सॼी ॻाल्हि करे उन पोड़ी खे ॿुधाई। सो हाणे पोड़ी चवण लॻी पंहिंजे चइनी पुटनि खे त चारई शयूं जेके तव्हां वटि आहिनि से तव्हां जूं क़ीमती आहिनि, कमु जहिड़ियूं आहिनि तव्हां जेके तव्हां आंदियूं आहिनि, पर आउं हाणे फ़ैसिलो जेको करियां उन ते अमी बीहंदो। पोड़ी चवण लॻी पंहिंजे पुटनि खे जेको फ़ैसिलो आउं करियां उन फ़ैसिले ते अमी बीहंदो या न? सो हाणे उहे चारई पुट चवण लॻा पोड़ी खे त अम्मा जेको तुंहिंजो फ़ैसिलो, जीअं तूं फ़ैसिलो कंदे असीं ईअं करण जे लाइ तयारु आहियूं। तूं असांजी माउ ऐं असांजो पीउ त नंढे हूंदे असीं हुआसीं, नंढे हूंदे ई असांजो पीउ असांखे छॾे वियो हलियो ऐं तो ई असांखे निपायो, तो ई असांखे पालियो, तो ई असांखे वॾो कयो। तो हाणे जीअं तूं चवंदे ईअं असीं करण जे लाइ तयारु आहियूं। हाणे मूं कालीन ते पुॼायो हिननि खे ऐं हिकिड़े दवा पियारी ऐं हिकिड़े किताब ते सॼो मसइलो ॿुधायो, हिकिड़े शीशे में ॾिसी ॿुधायो। सो हाणे इहे चारई शयूं असां वटि आहिनि, असां ईअं करे हिन शहज़ादी जी ज़िंदगी बचाईसीं। हाणे बादशाह असांखे संग रिश्तो ॾिए थो ऐं पोइ हाणे जीअं तूं फ़ैसिलो कंदे असांखे मंज़ूरु आहे। सो हाणे पोड़ी चवण लॻी पंहिंजे चइनी पुटनि खे त दरअसल जंहिं वटि कालीन आहे, मुंहिंजे पुट वटि जंहिं वटि कालीन आहे उहा तमामु भली सवारी आहे, कमु जहिड़ी शइ आहे, हुनखे सवाब बि मिलंदो ऐं जिथे आहे उते माण्हुनि खे पुॼाईंदो। सो हाणे इहा कमु जहिड़ी शइ आहे क़ीमती, जेको रुपयो मूं तोखे ॾिनो अबा तो सजायो कयो। सो ॿिए खे चवण लॻी त अबा तो वटि जेका दवा आहे, जेका रुपये में तो दवा वरिती, मुंहिंजो रुपयो सचायो थी वियो ऐं तूं थी वएं डॉक्टर, हर कंहिंजो इलाज वग़ैरह कंदे इन बूटी मञा, तो बि तमामु क़ीमती शइ आंदी, मुंहिंजो रुपयो तो ज़ाया न कयो। सो हाणे टे खे चवण लॻी त अबा तो वटि किताब आहे, तमामु कमु जहिड़ी शइ आहे, हर शइ जी ॿुधाईंदो, हर ॻाल्हि हर कंहिंजे बारे में ॿुधाईंदो, इहो बि तमामु कमु जहिड़ी शइ आहे, तूं नजूमी थी वे, हर शइ जी ॼाण ख़बर तोखे पवंदी। सो हाणे चौथे चवण लॻी त अबा तो वटि शीशो आहे ऐं इन में हर शइ जी ख़बर चार पहुची वेंदी, तो वटि बि तमामु कमु जहिड़ी क़ीमती शइ आहे। पर हाणे फ़ैसिलो मुंहिंजो इहो आहे जो जंहिं पहिरीं शीशे में ॾिठो बादशाह जी धीउ शहज़ादी खे जेका बीमार आहे ऐं ख़बर चार जी हेॾां हुन शीशे में पहुची वई, सो हाणे शहज़ादी उन जी ज़ाल थींदी। सो हाणे जेके टे ॿाहिरि हुआ सो चवण लॻा त चलो ठीकु आहे, जेको अम्मा फ़ैसिलो कयो उहो असांखे मंज़ूरु आहे, जीअं अम्मा चए पई ईअं ई थींदो। सो हाणे नेठि बादशाह उहा शहज़ादी उन शीशे वारे छोकिरे खे परणाए ॾिनी ऐं जेका अधु मिल्कियत हुई सा बि उन पोड़ी खे उन चइनी भाइरनि खे बादशाह ॾिनी। सो हाणे बादशाह त उन्हनि खां थी मोकिलाए सो त हलियो वियो। सो हाणे पोड़ी चवण लॻी उन चइनी पुटनि खे त अबा अव्हां वटि जेके चारई शइ आहिनि, जेके शयूं आहिनि से तमामु क़ीमती आहिनि, संभाले रखिजो ऐं पंहिंजे कम में आणिजो, हीअ अव्हांखे अॻियां कमु ॾींदियूं। हाणे अमी नंढा कोन आहियो, वॾा आहियो, सो हाणे अव्हां जो आउं शादियूं कराईंदसि, हिकिड़े जी त शादी कराए छॾी अथमि, बाक़ी अमी टे आहियो, अव्हां जूं शादियूं आउं करायां थी, पोइ हर को अलॻि अलॻि थी पंहिंजी ज़िम्मेवारियूं संभाले, पर कॾहिं बि हिक ॿिए खां टुटिजो न, ॿधी पाण में कजो,
कॾहिं बि को कमु अचे हिक ॿिए में पइजी वञे त इन चई शयूं जेके चारई शयूं तव्हां वटि क़ीमती आहिनि उन जी मदद सां हल कजो पिया, पर कॾहिं बि पाण में टुटिजो न। चारई शइ तव्हां वटि क़ीमतियूं आहिनि। सो हाणे नेठि उन चइनी भाइरनि जी जेके उन पोड़ी जा पुट हुआ उन्हनि जी थी वई शादियूं। सो हाणे अलॻि अलॻि पंहिंजूं ज़िंदगियूं सुठे नमूने सां हू गुज़ारण लॻा ऐं चारई क़ीमतियूं जेके शयूं हुयूं सो बि हुननि खे मिली वियूं। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।